असल त ॾोहार ही आहे जो रावर खान खे पंहिंजे पुटनि सां गॾु ज़हर पियारियो अथई ऐं कसम ख़ुदा जी ज़ात जो जे काती मुंहिंजे कंध जे मथां आई न त मां ॾाका ॿधी हसीना बेगम जे मथां चढ़ी वेंदुसि त उन मूंखे घुरायो हो। शकर खान ही जेको मुंहिंजो ज़र्फ़ आहे इहो मूंखे वॾे साईं खां मिलियल आहे। पोइ मां कीअं बेअदब थी तव्हांजे लाइ अहिड़ी सोच रखी सघां थो? हा सवाल जेका लालच आहे न उहा चङनि भलनि खे बेईमान बणाए छॾींदी आहे। ही तुंहिंजी बेगुनाही जा सबूत न पर तुंहिंजी बेईमानी जा सबूत आहिनि। मां चाकर खान जे अॻियां वञी भलो साईं रखंदुसि ऐं ॿुधाईंदोसांसि त हिन खां पहिरीं पर शादीअ खां पहिरियों ई इन जाबिर ऐं हसीना जो पंहिंजो पाण में चकर हलंदड़ हो। जॾहिं हो राज़ रावल जे साम्हूं ज़ाहिर थियो न त पोइ इन मुंहिंजी भेण इन जाबिर गॾिजी इन रावल खान खे ज़हर ॾिनो। सम्झो इहा सॼी हिस्ट्री ॿुधाईंदोसांसि। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।